क़यामत जूं 72 निशानियूं। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मनक़ूल आहे, प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, क़यामत जे क़रीब ही 72 ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं। नंबर पहिरियों, माण्हू नमाज़ूं ज़ाया कंदा। नंबर ॿियों, अमानत ज़ाया कंदा, यानी जेका अमानत उन्हनि वटि रखी वेंदी उन में ख़यानत कंदा। नंबर टियों, सूद खाइण लॻंदा। नंबर चोथों, कूड़ खे हलाल सम्झंदा, यानी कूड़ हिकु फ़न ऐं हुनुर थी पवंदो। नंबर 5, मामूली ॻाल्हियुनि ते ख़ूनारेज़ी कंदा, थोरी ॻाल्हि ते ॿिए माण्हूअ जी जान वठंदा। नंबर 6, बुलंद इमारतूं ठाहींदा। नंबर 7, दीन विकिणी दुनिया गॾु कंदा। नंबर 8, क़ता रहमी थींदी, यानी माइटनि ऐं रिश्तेदारनि सां बदसलूकी कई वेंदी। नंबर 9, इंसाफ़ नायाब थी वेंदो। नंबर 11, रेशम जा कपिड़ा पाता वेंदा। नंबर 12, ज़ुल्म आम थी वेंदो। नंबर 13, तलाक़ुनि जी कसरत थींदी। नंबर 14, ओचितो मौत आम थी वेंदो, याने अहिड़ो मौत जो अॻुवाट पतो न हूंदो, ओचितो ख़बर पवंदी त फ़लाणो माण्हू अञा सही सलामत ज़िंदा हो पर हाणे वफ़ात करे वियो। नंबर 15, ख़यानत कंदड़ खे अमीन सम्झो वेंदो। नंबर 16, अमानतदार खे ख़ाइन सम्झो वेंदो, याने अमानतदार ते बहतान लॻायो वेंदो त हीउ ख़ाइन आहे। नंबर 17, कूड़े खे सचो सम्झो वेंदो। नंबर 18, सचे खे कूड़ो सम्झो वेंदो। नंबर 19, तोहमतबाज़ी आम थी वेंदी, याने माण्हू हिक ॿिए ते कूड़ियूं तोहमतूं लॻाईंदा। नंबर 20, बरसाति बावजूदु गर्मी हूंदी। नंबर 21, माण्हू औलाद जी ख़्वाहिश करण बदिरां औलाद खां नफ़रत कंदा। नंबर 22, कमीननि माण्हुनि जा ठाठ हूंदा, याने घटि अख़लाक़ वारा माण्हू वॾे ऐश अशरत ऐं शान सां ज़िंदगी गुज़ारींदा। नंबर 23, शरीफ़ माण्हुनि जो नक में दम कयो वेंदो, याने शरीफ़ माण्हू जेकॾहिं शराफ़त सां ज़िंदगी गुज़ारींदा त उन्हनि लाइ दुनिया में रहणु मुश्किल कयो वेंदो। नंबर 24, अमीर ऐं वज़ीर कूड़ जा आदी बणिजी वेंदा, याने हुकूमत जा सरबराह वज़ीर ऐं संदसि साथी सुबुह शाम कूड़ ॻाल्हाईंदा। नंबर 25, अमीन माण्हू बि ख़यानत करणु लॻंदा, याने अमानतदार बि ख़यानत करणु लॻंदा। नंबर 26, याने सरदार ऐं हुक्मरान ज़ुल्म करण में लॻल हूंदा। नंबर 27, आलिम ऐं कारी बदकार हूंदा, याने आलिम बि हूंदा ऐं क़ुरान पाक जी तिलावत बि कंदा पर अमल में बदकार हूंदा। अल्लाह सुब्हानहू असां सभिनी खे बचाए। नंबर 28, माण्हू जानवरनि जे खलुनि जा लिबास पाईंदा। नंबर 29, पर उन्हनि जूं दिलियूं मुर्दार खां बि वधीक बदबूदार हूंदियूं, याने माण्हू जानवरनि जे खलुनि मां ठहियल आला दर्जे जा लिबास पाईंदा पर उन्हनि जूं दिलियूं ख़राब ऐं गंदियूं हूंदियूं। नंबर 30, उन्हनि जा अख़लाक़ ट्रूह खां बि कोड़ा हूंदा। नंबर 31, सोन आम थी वेंदो। नंबर 32, गुनाह वधी वेंदा। नंबर 33, चांदीअ जी तलब वधी वेंदी। नंबर 34, अमुन घटिजी वेंदो। नंबर 35, क़ुरान पाक जे नुस्ख़नि खे सिंगारियो वेंदो ऐं उन्हनि ते नक्शो निगार ठाहिया वेंदा। नंबर 36, मस्जिदियूं सिंगारियूं वेंदियूं। नंबर 37, बुलंद मीनार ठाहिया वेंदा। नंबर 38, पर दिलियूं वीरान हूंदियूं। नंबर 39, शराब पीतो वेंदो। नंबर 40, शरई सज़ाउनि खे मुअत्तल कयो वेंदो। नंबर 41, धीअ पंहिंजी माउ ते हुक्मरानी कंदी। नंबर 42, जेके माण्हू नंगे पैर, नंगे बदन ऐं ग़ैर महज़ब हूंदा
उहे बादशाह बणिजी वेंदा, यानी घटि अख़लाक़ ऐं घटि दर्जे वारा माण्हू हुक्मरान बणिजी हुकूमत कंदा। नंबर 43, तिजारत में औरत मर्द सां गॾु शरीक थींदी। नंबर 44, मर्द औरतुनि जी मुशाबियत अख़्तियार कंदा। नंबर 45, औरतूं मर्दनि जो नक़ुल कंदियूं, यानी मर्द औरतुनि जहिड़ो हुलियो ठाहींदा, औरतूं मर्दनि जहिड़ो हुलियो ठाहींदियूं। नंबर 46, ग़ैरुल्लाह जे नाले ते कसम खयां वेंदा, कसम सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात जो आहे। नंबर 47, मुसलमान बि बग़ैर कंहिं हबक जे कूड़ी शाहिदी ॾियण लाइ तयारु थी वेंदो। लफ़्ज़ बि जे ज़रिए इहो ॿुधायो वियो आहे त ॿिया माण्हू त इहो कमु कंदा ई, पर उन वक़्तु मुसलमान बि कूड़ी शाहिदी ॾियण लाइ तयारु थी वेंदो। नंबर 48, सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे सलाम कयो वेंदो जंहिंसां वाक़फ़ियत हूंदी, मतिलबु उहो त जेकॾहिं रस्ते तां गुज़रंदे अहिड़ा माण्हू मिलनि जिन सां वाक़फ़ियत न हुजे त उन्हनि खे सलाम न कयो वेंदो, जेकॾहिं वाक़फ़ियत हुजे त सलाम कंदा। हालांकि हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जंहिंखे तव्हां सुञाणो था उनखे बि सलाम करियो ऐं जंहिंखे नथा सुञाणियो उनखे बि सलाम करियो। ख़ासि तौर ते जॾहिं रस्ते में थोरा माण्हू अचनि वञनि त ईंदड़ वेंदड़ सभिनी खे सलाम करणु घुरिजे, पर जेकॾहिं अचण वञण वारनि माण्हुनि जो तइदादु तमामु घणो हुजे, सलाम करणु सबबु पंहिंजे कम में ख़लल पवण जो अंदेशो हुजे त पोइ सलाम करणु ऐं न करणु ॿिन्ही जी गुंजाइश आहे। पर हिकु अहिड़ो ज़मानो ईंदो जो थोरा माण्हू बि रस्ते तां गुज़री रहिया हूंदा तॾहिं बि सलाम न कयो वेंदो, सलाम जो रवाजु ख़तमु थी वेंदो। नंबर 49, ग़ैर दीनी मक़सदनि लाइ शरई इल्मु पढ़ियो वेंदो, यानी दीनी इल्मु दीन जे ख़ातिर न पर दुनिया हासिलु करण लाइ पढ़ियो वेंदो। नंबर 50, आख़िरत जे अमल ज़रिए दुनिया कमाई वेंदी। नंबर 51, माल गनीमत खे ज़ाती जागीर सम्झो वेंदो। माल गनीमत मां मुराद क़ौमी ख़ज़ानो वरितो वियो आहे, यानी क़ौमी ख़ज़ाने सां अहिड़ो मामिलो कयो वेंदो ॼण उहो ज़ाती मिल्कियत ऐं ज़ाती दौलत आहे। नंबर 52, अमानत खे लुट जो माल सम्झो वेंदो, यानी जेकॾहिं कंहिं वटि का अमानत रखाई वेंदी त उहो उनखे अमानत न पर हासिलु थियल लुट जो माल सम्झंदो। नंबर 53, ज़कात खे जुर्मानो सम्झो वेंदो। नंबर 54, सभ खां वधीक ज़लील माण्हू क़ौम जो अॻवान ऐं क़ाइद बणिजी वेंदो, यानी क़ौम जो जेको माण्हू सभ खां वधीक बदख़सलत ऐं ज़लील हूंदो, क़ौम जा माण्हू उनखे पंहिंजो क़ाइद ऐं अॻवान ऐं सरबराह बणाए छॾींदा। नंबर 55, माण्हू पंहिंजे पीउ जी नाफ़रमानी कंदो। नंबर 56, माण्हू पंहिंजी माउ सां बदसलूकी कंदो। नंबर 57, दोस्त खे नुक़सानु पहुचाइण खां बि न कीॿाईंदो। नंबर 58, पंहिंजी ज़ाल जी इताअत कंदो। नंबर 59, बदकारनि जो आवाज़ु मस्जिदनि में बुलंद थींदो। नंबर 60, ॻाइण वारी औरतुनि जी इज़त ऐं ताज़ीम कई वेंदी, यानी जेके औरतूं ॻाइण वॼाइण जो पेशो कंदियूं उन्हनि जी इज़त कई वेंदी ऐं उन्हनि खे बुलंद मर्तबो ॾिनो वेंदो। नंबर 61, ॻाइण ऐं वॼाइण ऐं मौसीक़ीअ जा साज़ संभाले रखिया वेंदा। नंबर 62, सरेआम रस्तनि ते शराब पीतो वेंदो। नंबर 63, ज़ुल्म खे फ़ख़ुरु सम्झो वेंदो। नंबर 64, इंसाफ़ विकामणु लॻंदो, यानी अदालतुनि में इंसाफ़ फ़रोख़्त थींदो, माण्हू पैसा ॾेई इंसाफ़ ख़रीद कंदा। नंबर 65, पुलिस वारनि जी घणाई थी वेंदी। नंबर 66, क़ुरान पाक जी नग़मा सिराई ऐं राग जो ज़रियो बणायो वेंदो, यानी मौसीक़ीअ वारे अंदाज़ में क़ुरान पाक जी तिलावत कई वेंदी त जीअं तरन्नुम ऐं आवाज़ जो मज़ो हासिलु थिए। क़ुरान पाक जी हिदायत हासिलु करणु ऐं उनखे सम्झणु या अजर ऐं सवाब हासिलु करण जी नीयत सां तिलावत न कई वेंदी। नंबर 67, दरिंदनि जी खल इस्तेमालु कई वेंदी। नंबर 68, उम्मत जा आख़िरी माण्हू पंहिंजनि खां अॻु गुज़री वियल माण्हुनि ते
लानत मलामत ऐं तनक़ीद कंदा ऐं उन्हनि ते एतमाद न कंदा, चवंदा त उन्हनि हीअ ॻाल्हि ग़लति कई, हीअ ग़लति तरीक़ो अख़्तियार कयो। चुनांचह अॼु बि केतिरा ई माण्हू सहाबा इकराम रज़ियल्लाहु अन्हुम जे शान में गुस्ताख़ी कनि था, केतिरा माण्हू उन्हनि अइम्मा दीन जे शान में गुस्ताख़ी कनि था, जंहिंजे ज़रिए हीउ दीन असां ताईं पहुतो आहे। उन्हनि खे बेसम्झ करार ॾियनि था ऐं चवनि था त उहे माण्हू क़ुरान ऐं हदीस खे न सम्झंदा हुआ, दीन खे न सम्झंदा हुआ। अॼु असां दीन खे सही सम्झो आहे। नंबर 69, या त तव्हां ते अल्लाह ताला जे तरफ़ां ॻाढ़ी आंधी अचे। नंबर 70, या ज़िलज़िला अचनि। नंबर 71, या माण्हुनि जूं सूरतूं बदिलजी वञनि। नंबर 72, या आसमान खां पथर वसाया वञनि, या अल्लाह ताला जे तरफ़ां को ॿियो अज़ाब अचे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी पनाह। हाणे अवां इन्हनि निशानियुनि ते ग़ौर करे ॾिसो त हीअ सभई निशानियूं हिकु करे असांजे मुआशरे ते कीअं सादिक़ अची रहियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जेको अज़ाब असां ते मुसलत आहे उहो हक़ीक़त में इन्हनि बदआमालनि जो नतीजो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी खे सुठनि अमलनि करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए।